नमस्ते, जय झूलेलाल। एमडीएस यूनिवर्सिटी जो थर्ड पेपर एमए प्रीवियस वारनि जो सिंधी साहित्य का इतिहास प्रारंभ से अब तक में किताब रखियल आहे। सिंधी साहित्य जो इतिहास 8वीं सदी ईस्वी खां 1500 ईस्वी सन ताईं। लेखक आहिनि डॉक्टर मुरलीधर कृष्णचंद जेतली, जिन में इन किताब में अवाइली दौर जे सिंधी साहित्य जी धाराउनि खे अलॻि अलॻि धाराउनि में बाटियो वियो आहे। पहिरियों आहे इश्क जा किस्सा, सुराहीअ जा किस्सा, धर्मी इस्माइली पीरनि जे मतनि जी वाणी, धर्मी दंत कथाऊं, सिंधु नदीअ जे वहिकिरे बाबति दंत कथाऊं, अॻ कथियुनि ऐं दुआउनि जा बैत। इश्क जे किस्सनि में ससु पुनू, मेहार, लीला चनेसर, उमर मारवी, मूमल राणो ऐं नूरी ॼाम तमाची जा किस्सा आयल आहिनि। ऐं सुराहीअ जे किस्सनि में सूमरन ऐं समन जो ॿुधायल आहे। युद्ध वीता जे किस्से में दोदो चनेसर जो किस्सो आहे ऐं हिन में सूमरन ऐं गुजरनि सां जंगियूं। ऐं हिकिड़ो आहे हिन में मोरड़ो, मीर बहर ऐं मागर मच्छ। मोरड़ो, मीर बहर ऐं मागर मच्छ ही बि सिंध जो हिकु मशहूरु जंगी दास्तान आहे। मंजसि इंसान जो इंसान सां मुक़ाबिलो ॾेखारियल न आहे, पर मोरड़े नाले मीर बहर जो मागर मच्छ सां जंग जुटियल आहे। कलाचीअ जे कुन में रहंदड़ मागर मच्छ मोरड़े जे 6 भाउरनि खे गिरकाए वियो। मोरड़े मागर मच्छ सां बदिलो वठण लाइ सियाणप ऐं दूरंदेशीअ सां कमु वरितो। हुन हिकु लोही पिंजरो ठहिरायो, जंहिं में ॿाहिरे तरफ़ वॾा कात ऐं कील लॻल हुआ। मोरड़ो इन पिंजरे में वेही कुन में समुंड में गिड़ियो ऐं मागर मच्छ खे ललकारियई। मागर मच्छ वात फाड़ियो वेठो हो, सो वियो पिंजरे खे गिरकाईंदो। पिंजरे जा कील वञी संदसि ॼारियुनि गले में अटकिया। जीअं पिंजरे खे ॻीहण जी कोशिश कयई, तीअं कील वियसि ज़ोर सां खुपंदा। आख़िर चौखंबो जकड़जी पियो। पोइ त मोरड़े वठी रसा लोड़िया, जंहिं ते साननि ऐं ॾांदनि ज़रिए पिंजरे खे मगरमच्छ सूधो छिके कयाऊं ॿाहिरि। बसि हाणे त बुरे ते बछ थी वई, बुरे ते जीत थी वई। कातनि कुहाड़ियुनि सां हणी मगरमच्छ खे साहु कढी छॾियाऊं। मोरड़े बि सही सलामत पिंजरे मां निकिरी आयो। हुन पोइ मच्छ जो पेट चीरे मंझाउनि भाउरनि जी लाश कढी आणे कलाचीअ जे उत्तर ओलह तरफ़ जबल जी पाड़ वटि दफ़न कया। मोरड़ो बाक़ी हयातीअ जा ॾींहं उते मुक़ाम ते सुजावार थी रहियो, माण्हुनि खे सुजाॻ करण जे लाइ उते सुजावार थी करे रहियो। इहो मुक़ाम अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे। उनखे मोरड़े जो मुक़ाम करे सॾींदा आहिनि। मोरड़े जी क़बर बि उन मुक़ाम ते ई आहे। चारण ऐं मंगणहार ही किस्सो दलूराय जे ॾींहंनि जो ॼाणाईंदा आहिनि। समन जे ॾींहंनि में ही किस्सो आम जनता में एतिरे क़दुरु मशहूरु थी चुको हो जो 14वीं-15वीं ईस्वी सदीअ में सूफ़ियुनि जे समाउ में इन बाबति बैत ॻाता विया। जीअं त शेख अब्दुल ज़लील जे समाउ में ही माना बैत पढ़ियो वियो। जो गिड़े सो निए, को जो कहर कलाच में, ख़बर कोन ॾिए रछ कूजाड़े रहियो। जेको किरंदो उनखे ई सफलता हासिल कंदो। कुन में गिड़ियो समुंद्र में वियो, तॾहिं वञी हुन मगरमच्छ खे काबू में कयई ऐं पंहिंजे भाउरनि जी लाश खे कढी करे उन्हनि खे दफ़नाए करे ऐं मगरमच्छ खे मारे भविष्य में ईंदड़ ख़तरे खे बि ख़तमु कयो।
शेख अब्दुल जलील, जो शेख चूहड़ जे नाले सां बि मशहूरु आहे, तंहिं 1504 ईस्वी में वफ़ात कई। इहो बैत संदसि वफ़ात खां अॻु ॻातो वियो आहे। इन्हीअ मां ज़ाहिर आहे त इहो बैत अञा बि कंहिं आगाटे शाइर जो चयलु हूंदो।